सबा झड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे सबा झड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे अजरक वेड़े कुल्हन खे अजरक वेड़े कुल्हन खे ऐं सिंधी टोपी पाए सबा झड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे तोखे सलाम आहे तोखे सलाम आहे। शहदादकोट 3 ഡിസംബർ वॉइस ऑफ शहदादकोट ऐं सिंधी मीडिया पारां ऐलानियल सक़ाफ़त ॾियारे जे हवाले सां वॉइस ऑफ शहदादकोट ऑफिस खां कोटू मोडू चौक ताईं रैली कढी जशन मल्हायो वियो। सक़ाफ़ती रैली में शामिल सियासी समाजी अॻवाननि अदीबनि शागिर्दनि वचन वरजायो त हू हर साल सक़ाफ़ती ॾींहं वारे सॾ खे ईद तौर मल्हाईंदा। वॉइस ऑफ शहदादकोट जे एडमिन शाहिद अवान ज़मीर खरला ॿियनि जी अॻवाणीअ में वॉइस ऑफ शहदादकोट ऑफिस खां कोटू मोडू चौक ताईं रैली कढी वई। मुख़्तलिफ़ चौकनि ते शहरनि पारां रैली में शामिल सवे माण्हुनि मथां गुलनि जी वर्खा कई वई। रैली में शरीक शहरनि वॉइस ऑफ शहदादकोट सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजो जेको आहे तमामु ईदारो ॾींहुं आहे। असां पंहिंजी सक़ाफ़त पंहिंजे कल्चर खे ज़िंदा रखण जे लाइ असां ही जेको कठे थिया आहियूं शहदादकोट में ऐं शहदादकोट वारे दोस्तनि खे जस ॾींदुमि जिन पंहिंजे जेको आहे मौसम गुलनि ॿारनि खे जेको आहे कढी करे ऐं शहदादकोट में जेको आहे तमामु हिकिड़ी बहितरीनु सक़ाफ़त मल्हाई वई ऐं जेको आहे सॼे शहदादकोट वारनि खे इहा मैसेज ॾियणु चाहियां त वॉइस ऑफ शहदादकोट जे थ्रू जेको आहे पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो पंहिंजे मासूम ॿारनि खे पढ़ायो ऐं जेको आहे सक़ाफ़त जे ॾींहं ते पंहिंजे कल्चर खे ज़िंदा रखण लाइ हमेशह ईअं कठे थियो जेको हज़ारनि जी तादाद में कठे थी करे दुनिया खे मैसेज ॾियो त असां इंतिहा पसंदि आहियूं। हीअ सिंध धरती जेको आहे सूफ़ियुनि जी धरती आहे बुज़ुर्गनि जी धरती आहे हिन धरती ते रतवान असां नथा चाहियूं। असां सक़ाफ़त भरपूर नमूने सां मल्हायूं था। हीअ असांजो ईअं सम्झो क़ौमी ईद जो ॾींहुं आहे। हिन में असां पंहिंजा जेके सक़ाफ़ती रंग आहिनि टोपी अजरक ऐं जेके गज वग़ैरह उहे पहिरे असां हिकु दुनिया खे पैगाम ॾियण था चाहियूं त असां हिकु पुरअमन रवादार ऐं अमन पसंदि ऐं मुहबत कंदड़ क़ौम आहियूं ऐं हिते जेके असांजे ख़िलाफ़ु साज़िशूं थियनि थियूं जेका ख़ासि करे दहशतगर्दी उभारी वई आहे उहा ॿाहिरि ई आयल आहे ऐं उनखे असां हिन कल्चर डे जे हिसाब सां ऐं पंहिंजे एके ॿधी ऐं सक़ाफ़त जे हवाले सां उनखे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं ऐं सिंध शादाब सम्झां थो त अॼु शहदादकोट वासी पंहिंजे रोडनि ते निकिरी करे पंहिंजी सक़ाफ़त जी जेको ॿधीअ जो अलामत बणिजी करे रंग नसल ज़ात खां बालातर थी करे गॾु थिया आहिनि ऐं अमन इंसानियत जो पैगाम ॾेई रहिया आहिनि ऐं इहो पैगाम ॾेई रहिया आहिनि त असां में को बि फ़र्क़ु न आहे। असीं पंहिंजे मसइलनि जे लाइ पंहिंजे ॿधी जे लाइ पंहिंजे अमन जे लाइ गॾिजी करे ऐं शहर जी सलामती जे लाइ शहर जे अमन जे लाइ शहर जे हक़नि जे लाइ गॾिजी जिदोजहद कंदासीं। अॼु जो पैगाम सक़ाफ़त जो पैगाम इहो ई आहे। हिन सां गॾोगॾु वॉइस ऑफ शहदादकोट जेको हीउ ॾींहुं मल्हायो आहे असीं हुनखे जस पिया ॾियूं छो त हीउ असां सिंधियुनि जे लाइ अमुन जो ॾींहुं आहे असांजे प्यार ऐं मुहबत जो ॾींहुं आहे ईद जो समा आहे। असां हिन ॾींहं खे तमामु बहितर करे मल्हायूं था। मां इहो मैसेज ॾींदुसि त असीं सिंधवासी पंहिंजे नौजवान नसुल खे पंहिंजे नंढड़नि खे पंहिंजे नियाणियुनि खे तालीम तरफ़ तवजह ॾियूं जीअं असीं पंहिंजी सिंध जी सक़ाफ़त खे वधि मां वधि उजागर करे सघूं। साईं अॼु त ज़बरदस्त आहे जेको असांजी सक़ाफ़त आहे। हे नौजवान ॾिसो था अजरक टोपी पाए घुमनि था। असां तमामु ख़ुशि थिया आहियूं जीअं ईद जो ॾियारो मल्हाईंदा आहियूं ऐं 3 डिसंबर बि असां ऐं मां तव्हां सभिनि खे जस ॾियां थो। सिंध धरतीअ ते जेके बि रहंदड़ उन्हनि जे लाइ मुहबत जो पैगाम खणी करे प्यार जो पैगाम खणी सभु सिंधी वासी पंहिंजे रोडनि रस्तनि ते निकिरी अची करे दुनिया खे इहो साबित था कनि असां सिंधी मुहबत कंदड़ प्यार कंदड़ ॿियनि खे इज़त ॾींदड़ महिमान नवाज़ सिंध अॼु कुलो कुले सां मिलाए करे मुख़्तलिफ़ सक़ाफ़त जे रंगनि सां भरिजी करे हीअ सक़ाफ़त जे रंगनि सां भरिजी करे साईं सक़ाफ़त जे ॾींहं सां जेको बि 3 डिसंबर जो ॾींहुं आहे असां हर साल वांगुरु ईद जे ॾींहं वांगुरु मल्हाईंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला सिंध धरती सां असांजी मुहबत आहे। सिंध धरती जे लाइ असां सिर बि क़ुर्बान कंदासीं ऐं असां हीउ जेको आहे ईद खां वधीक ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं मल्हाईंदा रहंदासीं जीअं सिंध चवंदा रहंदासीं। संदन चवण हो त अॼु सिंधी क़ौम जी क़ौमी ईद आहे जेका असीं सभु गॾु मल्हायूं पिया। हिननि जो चवण हो त सक़ाफ़त सां ई क़ौमूं ज़िंदा रहंदियूं आहिनि। रैली में साइंटिफिक पब्लिक स्कूल सनराइज़ पब्लिक स्कूल एवरग्रीन पब्लिक स्कूल समेत ॿियनि स्कूल जे शागिर्दनि सियासी समाजी अॻवाननि सहाफ़िन पोरियतनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। कोटू मोडू चौक ते रैली में शामिल माण्हुनि सिंधी गीतनि ते झुमरियूं हणी जशन खे 4 चंड लॻाए छॾिया। होॾां रैली सबबु कोटू मोडू चौक सक़ाफ़ती मर्कज़ पिणु बणियल रहियो। कैमरामैन साजिद खरल गुलाम अली मंगनार वकार भट्टी सां गॾु शाहिद अवान वॉइस ऑफ शहदादकोट। सलाम आहे सबा झड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे अजरक वेड़े कुल्हन खे
पाए सबा झड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे, तोखे सलाम आहे, तोखे सलाम आहे।